इन्हनि जा रेट वधायो इहे विकामण ई त चाहिनि था। इन्हनि जा रेट वधायो विकामण ई त चाहिनि था। इहे पंहिंजनि ज़मीरनि खे खपाइण ई त चाहिनि था। इहे पंहिंजनि ज़मीरनि में खे खपाइण ई त चाहिनि था। इहे माण्हू बिने नंढड़ा इहे बुखिया ऐं बुखियारी सुठो उहिदो चङो इन्हनि खे ॾियो को सरकारी, पोइ भले लुटियो देश खे थी तातारी या ज़रदारी। पोइ लुटियो भले देश खे थी तातारी या ज़रदारी। असां चप बंदि रखंदासीं ॿधी अखियुनि ते पटीकारी। फुरियल हिन देश खे हर हर फुराइण ई त चाहिनि था। फुरियल हिन देश खे हर हर फुराइण ई त चाहिनि था। इहे पंहिंजनि ज़मीरनि खे खपाइण ई त चाहिनि था। इन्हनि में चिट चनेसर जा, अमल इरफान काज़िल जा, इन्हनि में साह सादिक जो, इहे हर दौर जे हाकिम जी जुतियुनि में जुड़ियल कोका। इन्हनि ज़ाती मुफ़ादनि लाइ कया क़ौम सां धोखा। इन्हनि ज़ाती मुफ़ादनि लाइ कया क़ौम सां धोखा। बचल जा नक ज़री आहे वढाइण साब चाहिनि था। इहे पंहिंजनि ज़मीरनि खे खपाइण ई त चाहिनि था। इहे लफ़्ज़नि जा बाज़ीगर, इहे जुमलनि जा जादूगर, इहे तहरीर ऐं तक़रीर में कूड़नि जा बि कारीगर। इन्हनि ई ग़ज़नवी ठाहियो, इन्हनि तैमूर ई ठाहियो। इन्हनि ज़िया ऐं अयूब ते पढ़िया मान में मंतर। कलम हिकु कसबियाणी या नचाइण तंहिंखे चाहिनि था। इहे पंहिंजनि ज़मीरनि खे खपाइण ई त चाहिनि था। इन्हनि जा रेट वधायो विकामण ई त चाहिनि था।